अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। कंदकोट भरिसां घोसपुर जे कदीमी غريبداس मंदर में होली वारे मेले सां मशहूर 3 ॾींहं मल्हाइजंदड़ मेले जे अॼु शुरूआत वारे ॾींहं में शामिल थियण लाइ कंदकोट में BGD हाल मां वॾे प्यार मोहबत ऐं धामधूम सां गरदास राम जी तस्वीर खणी पालकी साहब सजाए सवें श्रद्धालुनि जे मौजूदगी में जय समाधि जे नारनि सां मौज मस्ती कंदे शब्दनि ऐं मधर भुॼननि जे आवाज़ में प्रेमियुनि जे अक़ीदत ऐं प्यार सां नचंदे कुॾंदे घोसपुर मेले में शिरकत लाइ पालकी साहब जी नंगर यात्री कंदे रवानगी कई वई। पालकी साहब जी तो जरा BGD कंदकोट में निकिरंदी غريبداس तो दरबार साहब आहे होली वारो मेलो जेको आहे उते बाबा غريبداस मेलो हर साल वांगुरु मल्हाईंदा आहियूं। 30 साल थी विया आहिनि। हिंदू सिंध जो ॾाढो कारो जा माण्हू ईंदा आहिनि। वधि हेठि कोशिशि आहे त पालकी साहब जे कार्यक्रम कंदकोट BGD वधि माण्हू शेवादारी शहर वारा मंडल वारा गॾु थी करे सॼो निकिरे ई मेलो जेको आहे ॾाढो अॼु जो प्रोग्राम जेको आहे सो घोसपुर दरबार साहिब जेको मेलो लॻंदो आहे जंहिंखे होली वारो मेलो चयो वेंदो आहे। इहो घटि में घटि 250 साल थिया आहिनि इहो मेलो लॻंदो वेंदो आहे। हिनखे शाही मेलो बि चयो वेंदो आहे। हिते हिंदू सिंध खां माण्हू ईंदा आहिनि, परे परे खां माण्हू ईंदा आहिनि। ॾाढी मौज मस्ती आहे। 3 ॾींहं ॾाढो आनंद हूंदो आहे। शाही मेलो बाबा غريبداس जो होली वारो 300 साल थी विया आहिनि। इहे हलंदो रहंदो आहे। शाह जी महिर अॼु पहिरियों ॾींहुं आहे। संगत सॼी हले थी वॾे धामधूम सां मालिक पंहिंजा कम पाण कया आहिनि। अॻिते बि उनजे नंग आहे फुल समाधि वारे साहिब असां इहा ॼाण 300 साल इहो ई मेलो हूंदो आहे जेको अॼु ताईं मालिक जो हलंदो रहे थो। वॾी मौज पूरी दुनिया में माण्हू अचणु पसंदि कंदा आहिनि पर हालात जे हिसाब सां माण्हू नथा अची सघनि। मेले जेके असां छा असांखे अहिड़ा लॻंदा आहिनि कि मेले लाइ असां ॻाल्हाए सघूं। इहो बाबे जो मेलो पाण मल्हाईंदो आहे। असांजे साम्हूं त बाबो न आहे, बाक़ी मालिक वेठा मौजूदगी में हर शइ पाण कंदा।